भरपासे में माकड़ तबाही मचाए छॾी आहे। आबादगार सख्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। जान मोहम्मद सोसाइटी, ड्रागो दड़ो आरिफ महर, साले महर ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ पहुतल आहे। माकड़ लूसण, वणुनि, भाॼियुनि समेत मुख़्तलिफ़ फसलुनि खे खाई नास करे छॾियो आहे। आदिलपुर ऐं भरपासे में माकड़ तबाही मचाए छॾी आहे। आबादगार सख्त परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं माजिद कलवड़ खां। माजिद, छा अपडेट्स आहिनि? माकड़ जो आज़ार वधी वियो आहे। जी जनाब, बिल्कुल आदिलपुर ऐं भरपासे इलाइक़े जान मोहम्मद सोसाइटी, ड्रागो दड़ो दड़ी, सालामार, क्वार, अब्दुल बादशाह बगदादी, बिछड़ी, चंगुलाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ जा कटका पहुची विया आहिनि। जॾहिं त आदिलपुर ऐं भरपासे जेका आबादकारनि जा मथे ॾेता थी यानी लखे तादाद में माकड़ जा ॻोठनि ते मथां लामार आहिनि, जंहिंजे करे हितां जा जेके आबादकार परेशानीअ जो शिकार बणिजी विया आहिनि। माकड़ जे करे ताज़ो ई पोखियल पकड़ो फासिलो खाई तबाह करे नास करे छॾियो आहे, जंहिंमें लूसण, वण, साई भाॼी समेत मुख़्तलिफ़ फसलुनि जो नुक़सानु ॾिनो आहे। जॾहिं त हितां जेके आबादकारनि जो चवणु आहे त इंतज़ामिया जी लापरवाही सबबु माकड़ ते कंट्रोल करण लाइ क़दम न खंया विया आहिनि, जंहिंजे सबबु असांजो लखे रुपए जो नुक़सानु थी रहियो आहे। जी जनाब, महिरबानी माजिद अली कलवड़ अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया आदिलपुर ऐं भरपासे में माकड़ तबाही मचाए छॾी आहे।